वारे छुटा इतिहाद जे सर ते 2 किलोमीटर ड्रिब छुटा खां हिक वॾी एहतजाजी रैली कढी फाज़िल राहू चौक ते धरणो हयो वियो। रईस अब्बास खान छुटो, रईस गुलाम हैदर छुटो, मोहम्मद हसन छुटो, अब्दुल शकूर छुटो, अब्दुल वहाब छुटो, खादिम हुसैन छुटो, कारी हनीफ छुटो ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त बलोचिस्तान सरकार असां छुटा बिरादरी जे सरदार मोहम्मद सालेह भूतानी, मोहम्मद असलम भूतानी जी पूरी फैमिली ख़िलाफ़ पुलिस इंतकामी कार्रवाई कई पई वञे। जॾहिं खां 47 फॉर्म ते चूंडिजी आयल बलोचिस्तान सरकार आई आहे, असांजे सरदार ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल कया पिया वञनि। सरदार मोहम्मद सालेह भूतानी ऐं मोहम्मद असलम भूतानी ऐं ॿियनि तां जेके बि कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि फ़ौरन ख़तमु कया वञनि। असां सिंध जा छुटा बिरादरी पंहिंजे सरदार सां गॾु आहियूं। असां मुसलसल पाकिस्तान पीपल्स पार्टी खे वोट कंदा था अचूं। असां पार्टी क़यादत खे था चऊं त इंतकामी कार्रवाई बंदि कई वञे। ॿी सूरत में छुटा बिरादरी पंहिंजे सियासी मुस्तक़बिल जो फ़ैसिलो कंदासीं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची